नाज़िन बुलड़ी शाह करीम में नामियारे अदीब महक़क़ शाह लतीफ़ जे पारखो ऐं सिंधी ॿोलीअ जे ॾाहे मरहूम डॉक्टर मोहम्मद इब्राहिम सिंधी जी यादि में मुहबतुनि जे उनवान हेठि मेड़ाको कोठायो वियो। उन हवाले सां ॾिसूं था अली सन रिंद जी रिपोर्ट। संगत शाख बुलड़ी शाह करीम जे बानी ऐं सिंध जे नाले वारे अदीब महक़क़ शाह लतीफ़ जे पारखो ऐं सिंधी ॿोली जे ॾाहे दानश्वर मरहूम डॉक्टर मोहम्मद इब्राहिम सिंधी जी यादि में मुहबत जे मेड़ाके जे इनवान हेठि हिकु ताज़ेती मेड़ाको कोटायो वियो। मेड़ाके में सिंध जे नाले वारनि अदीबनि, शाइरनि, शहरियुनि ऐं मौज़िन नियाज़मंद बुलड़ाई, सिंध जे नाले वारे अदीब मियां मीर चांडियो, श्यामलाल चंदाणी, जमील अहमद मेमण, अदीब ऐं सीनियर साफ़ी ओस्मान पंवर, मुख्तियार निज़ामाणी, साफ़ी लाल बख्श उर्फ लालण सठियो, डॉक्टर अयूब जत, उस्ताद दीदार अली मंगसी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। इब्राहिम सिंधी आउं सम्झां थो सिंधी ॿोली इल्म ऐं अदब जे हवाले सां अहिड़ो नालो आहे जेको कंहिंखां बि गुझो कोन्हे को। शाह अब्दुल करीम जी शाह लतीफ़ जी शाइरी जो मसइलो हुजे, शाह अब्दुल करीम जी सवाने हुजे या टंडे मोहम्मद खान जा क़दीम माग हुजनि, टंडे मोहम्मद खान जो इल्मी अदबी सियासी समाजी सकाफ़ती शख़्सियत हुजनि, आउं सम्झां थो अहिड़ो को मौज़ू कोन हो जिते साईं इब्राहिम सिंधी पंहिंजी तकलीफ़ जा जोर न जरकाया हुजनि। ऐं डॉक्टर सिंधी साहब जे शुक्रगुज़ार आहियां जो हुन असांजे लाइ अहिड़ा थीसिस लिखी उहे मर्तब कया आहिनि जेके असांजा नौजवान जेके इल्म जे पंहिंजे प्यास बुझाईंदा उहे डॉक्टर सिंधी साहब जी जेके थीसिस पढ़ी करे पंहिंजे पाण खे अॻिते वधाईंदा ऐं नुमाया किरदार अदा कंदा। शाह साईं जा जेके 12 सूरमा हुआ उन हिकु हिकु सूरमे जी बहादुरी सचाई साईं जे सीने में भरियलु हुई। असांजो उहो मोर माण्हू जेको असांखां उॾामी वियो हलियो वियो, दिलि जी दुआ आहे त साईं अलाह खे साईं अलाह साईं खे जन्नत फिरदौस में जॻह अता फ़रमाए। ऐं आउं वरी जस ॾियां थो बुलड़ी शाह करीम दोस्तनि खे। साईं इब्राहिम जेको आहे सो हिकिड़ो अदीब हो त उन जेको अदब जी ख़िदमत कई, जेको हुन सचाई सां, छो त इहा ख़िदमत ख़ाली कंहिं इलाइक़े जी न हुई, अदब जी ख़िदमत ऐं इन खां अलावा इल्मु साईं जेको आहे सो हमेशह जेसिताईं ज़िंदा हो त साईं सरगर्म रहियो। साईं इब्राहिम सिंधी अहिड़ा किरदार जो मालिक हो ऐं हिमत वारो सखी हो। ग़रीब ॿार जो थी करे हुन अहिड़ा तइलीम हासिल कई ऐं असांजे पूरे तइलके में इहो पहिरियों शख़्स हो जंहिं PhD पास। आख़िर में मरहूम डॉक्टर इब्राहिम सिंधी जी मग़फ़रत जे लाइ दुआऊं पिणु घुरियूं हुयूं। कैमरामैन शाहजहान अली रिंद सां गॾु अली हसन रिंद, आवाज़ न्यूज़, बुलड़ी शाह करीम। नाज़िन मलीर में